सही गुज़ार त सुर ससुई गुज़ार थी चवे त हिकिड़ो बि रांदि जो ॿियो बि रांदि जो टियों बि रांदि जो न थियो तंहिंखां पोइ वियो रांदि जो पुनूड़ी ससुई। रांदि जो नवलो रांदि जो दहलो रांदि जो पतो रांदि जो यको चार पाया रांदि जा। गुज़ार त चईसीं हिकिड़ो बि रांदि जो ॿियो बि रांदि जो टियों बि रांदि जो न थियो तंहिंखां पोइ वियो रांदि जो पुनूड़ी ससुई। चई नवला ॾिसी दहले पर पतो कोन पियो तंहिंखां पोइ वियो यको पुनूड़ी ससुई। नवला ॾिसी दहले पर पतो कोन पियो तंहिंखां पोइ वियो यको पुनूड़ी ससुई। वरी ॿी गुज़ार त सुर ससुईअ में गुज़ार जो ॻाल्हाइण आहे त इहा वाढकी तो नज़र जी तॾहिं तोखां होत विया। इहा वाढकी तो नज़र जी तॾहिं तोखां होत विया। वाढकी आहे घड़ी। वाढो घड़ींदो आहे का बि काठ हूंदो आहे उनखे घड़े ठाहे तयारु कंदो आहे। वाढकी आहे घड़ी जर जी आहे घारी या घारो। इहा वाढकी तो नज़र जी तॾहिं तोखां होत विया सुगुड़ जो ॻाल्हाइण। चई अधी सरतूं पियूं चवनि ससुई खे इहा घड़ी उहा घड़ी तो न घारी तॾहिं तोखां होत विया। उहा घड़ी तो न घारी तॾहिं तोखां होत विया। चई अधी तो हुननि खे टाइम ॾींदो ई न तोखे ख़बर हुई आया त तूं उन्हनि सां घड़ी घारी या उन्हनि सां वेही आहे न गॾु तूं वञी सुती त पोइ तूं हलिया विया। ऐं वरी ॿी गुज़ार चए थो त जेके कख लिखियो सो ज़ातड़ी ससुई। जेकी कख लिखियो सो ज़ातड़ी। कख जो आहे कलम ज़ात जा न भुरगड़ी। ज़ात जा भुरगड़ी कख जो आहे कलम। गुज़ार त सुर ससुई। जेके कख लिखियो जेकी कख लिखियो सो ज़ातड़ी ससुई। चई अधी जेकी कलम लिखियो सो भोगड़ी ससुई। जेकी कलम लिखियो सो भोगड़ी ससुई।